ब्रेकिंग न्यूज़ आया वहाँ शेयर कहीं पिया। इस्लामाबाद की मकामी अदालत इदारनि ख़िलाफ़ अवाम के भड़काइण वारे केस में गिरफ़्तार PTI अॻवान शहबाज़ गिल जो 2 ॾींहंनि वारो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में शहबाज़ गिल जो जिस्मानी रिमांड रद्द थियण वारे हुकुम ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त ते अॼु वरी फ़ैसिलो ॿुधायो वियो आहे। शहबाज़ गिल खे 48 कलाकनि लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। अहम ख़बर अव्हांखे इस्लामाबाद मां ॿुधाए रहिया आहियूं, जिथे मक़ामी अदालत इदारनि ख़िलाफ़ अवाम के भड़काइण वारे केस में गिरफ़्तार PTI अॻवान शहबाज़ गिल जो 2 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। इस्लामाबाद की मकामी अदालत इदारनि ख़िलाफ़ अवाम के भड़काइण वारे केस में गिरफ़्तार PTI अॻवान शहबाज़ गिल जो 2 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट में शहबाज़ गिल जो जिस्मानी रिमांड रद्द थियण वारे हुकुम ख़िलाफ़ नज़रसानी दरख़्वास्त ते फ़ैसिलो ॿुधायो वियो। शहबाज़ गिल खे 48 कलाकनि लाइ पुलिस हवाले कयो वियो आहे। इस्लामाबाद में खबर है, जिथे मकामी अदालत इदारनि ख़िलाफ़ अवाम के भड़काइण वारे केस में गिरफ़्तार PTI अॻवान शहबाज़ गिल जो 2 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। इस्लामाबाद की मकामी अदालत इदारनि ख़िलाफ़ अवाम के भड़काइण वारे केस में गिरफ़्तार PTI अॻवान शहबाज़ गिल जो 2 ॾींहंनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इस्लामाबाद में आवाज़ जो रिपोर्टर सुभान खोसो खान। जी सुभान, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, पाकिस्तान तहरीक इंसाफ जो अॻवान आहे शहबाज़ गिल, जंहिंखे इदारनि ख़िलाफ़ उकसाइण ऐं बग़ावत वारे केस में गिरफ़्तार कयो वियो, उन जे वकील पारां इहा अपील दाख़िल कई हुई पुलिस रिमांड ते शहबाज़ गिल के न ॾिनो वञे, छाकाणि त पुलिस उन मथां तशद्दुद कयो आहे। अहिड़ो जेको केस आहे उहो इस्लामाबाद जी सेशन कोर्ट आहे, उन में सेशन जज आहे, उनजी सरबराही में हिन केस जी ॿुधणी थी आहे। ऐं वकील इहो चयो वियो वकील पारां त शहबाज़ गिल खे हाणे पुलिस रिमांड ते न ॾिनो वञे, छाकाणि त पुलिस उन ते तशद्दुद कया। उन खां बावजूदि कोर्ट आहे उन पारां दरख़्वास्त आहे उहा रद्द कई वई आहे ऐं शहबाज़ गिल खे 48 कलाकनि लाइ हिकु भेरो ॿीहर इस्लामाबाद पुलिस हवाले कयो वियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी।